नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त मीरपुर बुरड़ो भरिसां मिर्ज़ा स्टॉप ॻोठ हाजी वली मोहम्मद टामरी लिंक रोड जो तरक़ियाती कम गुज़िरियल 14 सालनि खां रोलड़े जो शिकार आहे, जंहिं करे रहवासी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे केसर टामरी। मीरपुर बुरड़ो भरिसां ॻोठ बहार बुरड़ो जो लिंक रोड 4 सालनि खां रोलड़े जो शिकार। ठेकेदार रोड मथां पत्थर विछाए गुम थी वियो। मिंटनि जो सफ़र कलाकनि में तय कयो वञे थो। ॻोठाणा सख़्त परेशान। वधीक ॻोठाणनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो, मीरपुर ऐं लाल भट्टी खां ॻोठ बहार अली बहार जे अचे थो पियो। हे काफ़ी अरसे खां तक़रीबन इलेक्शन खां हफ़्तो ॾेढ अॻु में हिन जी पत्थर जी विछाई थियल हुई त हिन वक़्त ताईं बिल्कुलु कुझु बि कमु कोन थियो आहे। जेके पत्थर विछाए विया आहिनि उन खां बाद में कुझु बि कमु न थियो आहे। असां आला अमलदारनि खे ख़ासि तौर ते MPA डॉक्टर सोराब ख़ान सरकी खे इल्तिजा था कयूं त हीअ असां ते अज़ाब जेको आहे हटायो वञे। रोड जी हालत पाण अचण वञण लाइ तंग थियाऊं। ॾाढो महिरबानी करे असांखे रोड ॾिनो वञे, असां सां इंसाफ़ कयो वञे। परेशान थियाऊं ॾाढो। टायर आहे टूप आहे, पंचर था थी पवनि। ग़रीब माण्हू काॾो पैसा भरंदा। रोड जो रस्तो आहे जेको केतिरनि ई वरियनि खां रोलड़े जो शिकार आहे। 4-5 साल गुज़रण बावजूद भी हितां जा MPA MNA को भी हिन ॻोठ जी ऐं हिन रस्ते जी सार लहण वारो कोई भी न आहे। असां आला अमलदारनि खां अपील था करियूं त हिन रोड जो कमु मुकमल करे असांखे हिन परेशानियुनि खां बचायो वञे। ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त हीअ ॾाढी तकलीफ़ में आहिनि। हिननि खे अचण वञण में ॾाढी मुश्किलात थिए थी रोड जे करे। सो ही इंतिज़ामिया खां, चूंडियल नुमाइंदनि खां, हुकूमत खां घुर कनि था, अपील कनि था त हिननि खे हिननि जो रोड ठाराए ॾिनो वञे। केसर टामरी, आवाज़ TV, मीरपुर बुरड़ो।